दिल में करवाट ऐं गुस्सो हुजे त तव्हां कंहिंसां बि प्यार न करे सघंदव। अगरि तव्हां गुस्से में आहियो ऐं तव्हांखे गुस्से में ईअं लॻंदो आहे कि तव्हां वटि इहो हुजणु खपे हा जेको गुस्से में न हुयो ऐं तव्हांखे ईअं थींदो आहे कि तव्हां इहो करे था सघो जेको उहो करणु था चाहिनि ऐं तव्हांखे हिन ॻाल्हि ते गुस्सो ईंदो आहे ऐं तव्हां जीवन में इहो न करे सघंदा आहियो ऐं जीवन में वधीक वधीक आराम कंदव छाकाणि त तव्हांखे अलॻि अलॻि ॻाल्हियुनि ते इहो गुस्सो ईंदो आहे। अहिड़ी शइ जी इच्छा रखणी तव्हांजे लाइ गुस्सो आहे। तव्हांखे शयुनि जी लालच न करणु खपे ऐं तव्हां उन शयुनि जे बारे में ख़ुशि न थींदा आहियो जेके तव्हांखे मिलंदी आहे, पर तव्हां विश्वास न कंदा आहियो कि प्रभु तव्हां सां गॾु आहे ऐं प्रभु चाहे थो कि तव्हां उन ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾियो ऐं तव्हां प्रभु ते ध्यानु ॾियो ऐं अॻियां वधो पंहिंजे जीवन में। ऐं इहो ज़रूरी न आहे ऐं तव्हांजे प्यार सां ऐं तव्हांखे ॾियण सां इहो थी सघंदो आहे कि तव्हां अॻियां वधी सघंदव पंहिंजे जीवन में। इहो प्रार्थना करे तव्हां अॻियां वधो कि प्रभु तव्हांजो धन्यवाद आहे। इहो न आहे ऐं इहो ज़रूरी न आहे कि तव्हां हमेशह इहो चओ कि तव्हांखे होशियारु खपे, तव्हां ख़ुशि आहियो ऐं तव्हांखे ईअं लॻंदो आहे ऐं तव्हांखे ईअं लॻंदो आहे कि तव्हां इहो न करे सघंदा आहियो इन हफ़्ते। अगरि तव्हांजी भावनाउनि में कोई गंभीर आहे ऐं हुनखे जाम लालच हूंदी आहे कि मां इहो कयां ऐं उहो कयां, छा तव्हां उन्हनि जे बग़ैर ख़ुशि नथा रही सघो? इहा दिलि तव्हांजी अवस्था ग़लति आहे ऐं तव्हां हिन खां कीअं प्यार करे सघंदा आहियो अगरि तव्हांखे हुन जे लाइ प्यार न आहे? छा तव्हांखे इहो खपे और छाकाणि त हुनखे उहो आहे ऐं तव्हांखे हिन जी ज़रूरत आहे ऐं इहो सभु ॻाल्हियूं आहिनि ग़लति ॻाल्हियूं। तव्हांखे इहो खपे ऐं इहो खपे, इहो बि ग़लति आहे। तव्हांखे हमेशह उपेक्षा हूंदी आहे कि तव्हांखे इहो खपे ऐं तव्हांखे इहो करिणो आहे छाकाणि त तव्हां वटि उहो न आहे ऐं अगरि तव्हां उनखे हमेशह न ॾींदा ऐं तव्हांखे इहो लॻंदो आहे कि प्रभु तव्हांखे नथो ॾिए ऐं तव्हां प्रभु खे धन्यवाद बि न कंदा आहियो छाकाणि त उहो तव्हां खां वधीक होशियारु आहे और हुनखे ख़बर आहे कि तव्हांखे कीअं ख़ुशि करिणो आहे, तव्हांखे छा ॾियणो आहे, तव्हांखे छा न ॾियणो आहे, उहो ॾींदो आहे ऐं पंहिंजे वक़्त ते ॾींदो आहे। तव्हांखे छा खपे छा न खपे उहो पाण ॾिसंदो ऐं असांखे हमेशह ख़ुशि थियणो आहे ऐं छाकाणि त आमेन। मां दुखी थी करे पंहिंजा ॿिया ॾींहं बि विञाइणु नथी चाहियां सिर्फ़ु इन करे मूंखे उहो खपे जेको मूंखे खपे या सिर्फ़ु इन करे उहो ॿिए कंहिं वटि आहे मूंखे खपे। हलो हाणे मां हिन सां वधीक सुठो प्रचार कयां थी। नीति वचन 15:7 में अगरि तव्हांजे भाउरनि में कोई ग़रीब भाउ आहे तव्हांजे उन भाउ खे तव्हांखे दिलि कठोर न कजो, पंहिंजी मुट्ठी टाइट न कजो, उनखे उहा शइ जी ज़रूरत आहे उनखे उपयोग कजो ऐं उनखे पंहिंजे उधार लाइ इहो ॾिजो ऐं तव्हांखे हमेशह इहो ई करिणो आहे हुन लाइ ऐं तव्हांखे हुनखे उपहार ॾियणो आहे जेको बि उनखे खपे ऐं उहो चाहे थो। मां तव्हांखे ॿुधाए सघंदी आहियां जंहिंमहिल बि सेवा जो मौक़ो ईंदो आहे या हुनखे कुझु गिफ्ट ॾियणी हूंदी आहे या कॾहिं हुनजो जनमु ॾींहुं हूंदो आहे ऐं उहो क्रिसमस जी गिफ्ट हूंदी आहे ऐं तव्हांखे कीअं थींदो आहे कि ऑफिस में मदद करणी हुजे, तव्हांजा हथ काबू में न हूंदा आहिनि, तव्हांजे दिलि में कठोरता अची वेंदी आहे जेको असांखे रोकींदी आहे प्रभु लाइ कमु करण लाइ। दिलि में कठोरता असांजे दिलि में दिलि खे रोके छॾींदी आहे ऐं उहो चवंदी आहे कि इहो न कयो छाकाणि त आमेन। ऐं दरिया दिली सभ खां वधीक मन खे वधण शइ आहे जेको कंहिं बि माण्हू खे जीवन में कामयाबी ॾींदी आहे ऐं कयाती थी करे सघंदी आहे। अगरि तव्हां हिक ॿिए दिलि वारा आहियो ऐं तव्हां प्रभु खे वधंदा चाहींदा आहियो ऐं तव्हांखे सुठो लॻंदो आहे, सुठो मक़सदु खपे तव्हांजे जीवन में, तव्हां इहो कयो ऐं तव्हांखे प्रभु प्यार कंदा, तव्हां प्रभु वांगुरु अॻियां वधो। आमेन। इन करे सभु इहे ॻाल्हियूं आहिनि जेके माण्हुनि जे मन में ईंदियूं आहिनि जॾहिं उहो वक़्तु गिरजे में हूंदो आहे। शैतान मां उहो ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, चवंदा आहिनि वक़्तु तव्हांजे दिमाग़ में इहो ख़्यालु ईंदो आहे कि हिकु ॿियो प्रचारक पैसा थो लुटे
उहो शैतान जी तव्हांजे दिलि में कठोर ठाहिण जी कोशिशि हूंदी आहे। छा तव्हां विश्वास कंदा आहियो उन विश्वास जे लाइक़ु आहियो? ख़बर कयो कि नेम सां तव्हां छा कंदा आहियो ऐं माण्हुनि जी मदद कंदा आहियो। तव्हांखे इहो करिणो आहे, गिरजे में वञी करे तव्हांखे घरु ठाहिणो आहे, गिरजे जे माण्हुनि खे तव्हांखे हासिलु करिणो आहे, हुनखे मदद करणी आहे। तव्हांखे इहो करिणो आहे कि तव्हां कीअं पैसा ॾियो, छाकाणि त गिरजे खे तव्हांजे पैसनि जी ज़रूरत न आहे। उहो अलॻि अलॻि मिशन करे ग़रीबनि जी मदद कंदो ऐं तव्हांजे मदद सां उहो माण्हू अॻियां वधंदा। आमेन। मां इहो पकी तरह सां थी चवां, असां सेंट लुइस में पुठियां इलाइक़े में वसिया हुआसीं, जेका तमामु ख़राबु इलाइक़ा हुया ऐं असांखे गिरजो ठाहिणो हुयो ऐं असां कोशिशि पिया कयूं कि असां गिरजो कीअं ठाहियूं जंहिंसां असांखे सेवा करण जो मौक़ो मिले। पर उनखे शुरूआत में चयो हुयो कि ज़रूरी न आहे कि गिरजे में वञी करे केतिरा हुजनि, मूंखे इहो साफ़ फ़र्क़ु न पवंदो आहे। तव्हांखे ॿुधाए सघंदी आहियां, ॿारनि जी मदद लाइ असां जाम कोशिशि कई हुई, असांखे जाम उमेद हुई कि असांखे उहो माण्हू मिलनि। अगरि उहे अचणु चाहिनि था कि मुंहिंजे ख़्याल सां असां गिरजे सां 1000 मेंबर थी विया हुआसीं 2-3 सालनि में। मां कोई वॾो गिरजो न पई ठाहियां, मां सिर्फ़ु माण्हुनि जी मदद करण जी कोशिशि पई कयां ऐं उन लाइ मूंखे माण्हू खपंदा हुया। छाकाणि त ईअं थींदो आहे कि तव्हांखे ख़बर आहे छा थियो हुयो, उन में रुकावट अचणु लॻी, छाकाणि त उन चयो कि सचमुच इहो ई साम्हूं माण्हू जेको आहे उहो ईअं छो थी चाहे कि तव्हांखे गिरजो ठाहिणो आहे। ऐं हुन मूंखे हिकु आखणी ॿुधाई हुई, जेकी मूंखे हुन मां शिक्षा मिली हुई। उन चयो, मां सचपच प्रभु जे साम्हूं वञी करे प्रभु चयसि, मां हीउ कहिड़ो छा आहे। मां हुननि जी शिक्षा मां हाणे कुझु न सिखियो। उन जे जीवन में कोई पाप आहे, ख़बर आहे तव्हांखे प्रभु छा थो चए ऐं छा करणु चाहींदो आहे। तव्हांखे कुझु न मिलियो आहे, छाकाणि त 20 सालनि खां उते वेही करे मां इहो सिखियो आहे, ॿाहिरि न कयो आहे ऐं मां स्वीकार कयो आहे कि मूंखे छा करिणो आहे। उन्हनि चयो कि हिन साल जॾहिं तूं कॉन्फ्रेंस करणी आहे, उन चयो कि छा त तूं असांजे हिकु ज़रूरी सभा में ईंदी ऐं उन साल ऐं तोखे इहा सभा मिलंदी। ऐं मां पोइ चयो, उन सभा में तोखे उहो सभु कुझु मिलंदो जेको तूं हासिलु करणु चाहीं थी। उहो प्रभु हुयो जेके मूंखे चयो हुई कि जयस, तूं कमज़ोर न थी, प्रभु तोसां गॾु आहे, तोखे इहो करिणो आहे। केवल इहो न, तोखे समाज जी सेवा करणी आहे ऐं तव्हांखे अॻियां वधणो आहे। पंहिंजी बाइबल खे ॾिसो, असां ॾाढो आत्मिक विश्वास थींदो आहे ऐं मूंखे ख़बर आहे सभु इहे यादि कंदा आहिनि कि तव्हांखे ख़बर आहे असां उमेद कंदा आहियूं कि असांखे उहो वणे। मूंखे उहो सभु मिलियो आहे जेको मां चाहियां पई। प्रभु मूंसां गॾु हुयो, हिन करे मां उहो सभु पातो, छाकाणि त शैतान इहो चाहे पियो कि मूंखे इहो न मिले। तव्हां मां केतिरा माण्हू पढ़ियल लिखियल आहे ऐं थी सघे थो तव्हांखे इहो सम्झण लाइ अञा बाइबल में केतिरो अभ्यास करणो पवंदो। आमेन। त हुननि जा चवणु आहे, अगरि तव्हां इहो फ़र्ज़ु आहे कि तव्हांखे कंहिंखे ज़रूरत आहे, तव्हां पंहिंजे दिलि खे कठोर न कयो, पंहिंजे दिलि खे खोले छॾियो पंहिंजे हथनि सां। ऐं तव्हांखे नंढी शइ मिलण जी काई ज़रूरत न आहे। तव्हां वेठल माण्हू आहियो, तव्हां समाज में इहो कंदा आहियो। ख़ैर, मां जारी रखंदसि। हिकु योना 3:16 जे मुताबिक़ इहो ई आहे, जंहिं वटि संसार जी संपत्ति हुजे ऐं उहो पंहिंजे भाउ खे कंगाल ॾिसी करे उन ते तरस न खाए, त उहो कीअं थो चए कि प्रभु सां प्यारु आहे मूंखे तोसां गॾु। असांजा दिलि कठोर छो थींदा आहिनि? मूंखे ईअं लॻंदो आहे, विश्वास आहे कि हिन जो शोषण आहे। मुंहिंजे पिता मुंहिंजे नंढपण में मूंसां यौन शोषण कयो हुयो, इन करे
मुंहिंजो दिलि सचमुच कठोर थी वियो। कंहिं ॿिए जे अॻियां मां इहो न करे सघंदी हुयसि। मुंहिंजी ख़लास सां माण्हुनि जा दिलि कठोर थींदा आहिनि निराशा जे करे। भरोसो ऐं विश्वास करण सां, चाहे उहो कहिड़ो बि माण्हू हुजे ऐं प्रभु ते हुजे, इहो थींदो आहे कि तव्हां कॾहिं बि ॿियनि ते पोइ निराश थींदा वरी ऐं वरी ऐं वरी इहा कल्पना करे सघंदा कि दुनिया में सभिनीनि खां वधीक दर्दनाक थींदो आहे कि माण्हू तव्हां सां निराशा थींदा आहिनि ऐं माण्हू चाहिनि था कि तव्हांखे धोखो मिले। इन करे तव्हां इहो सोचींदा आहियो कि तव्हां निराश थिया आहियो। तव्हांखे निराश थियण जी ज़रूरत कोन्हे, तव्हांखे इहो करण जी ज़रूरत न आहे। तव्हां उन्हनि जे जीवन में भरे था सघो ऐं तव्हांखे ईअं लॻंदो आहे कि तव्हां हिन जे लाइ कुझु बि नथा करे सघो। तव्हांखे जाम दर्द मिलियो आहे, तव्हां हिन जे करे निराश थी वेंदा आहियो ऐं पोइ तव्हां चवंदा आहियो कि बिल्कुलु न चाहिणु खपे। तव्हांजी पत्नी तव्हांखे धोखो ॾींदी आहे, तव्हांजो पति तव्हांखे धोखो ॾींदो आहे ऐं पोइ तव्हां चवंदा कि इहे ॻाल्हियूं छो थियूं। मां चाहियां थी कि तव्हां इहो ध्यानु सां ॿुधो। जेको मां चवां थी, असांखे कॾहिं बि ॿियनि खे ॾोह न ॾियणु खपे, सज़ा न ॾियणु खपे जेको बि हुन कयो आहे उन सां गॾु, छो त इहो बिल्कुलु सही न आहे ऐं असांखे क़ैद कंदा आहिनि। छाकाणि त असां जॾहिं ॿियनि खे ॿाहिरि विझंदा आहियूं त असां पाण बि ॿाहिरि हली वेंदा आहियूं, पर पाण असां पंहिंजो अंदर खे क़ैद करे छॾींदा आहियूं। इन करे असांजो इहो थींदो आहे, असां नाइंसाफ़ी थी वेंदा आहियूं। हुनखे सज़ा ॾियण जी कोशिश में असां पंहिंजो पाण खे सज़ा ॾेई वेंदा आहियूं ऐं असांजो दिलि कठोर थी वेंदो आहे। देव सां शादी करण वक़्तु मुंहिंजो दिलि कठोर हुयो, छाकाणि त मुंहिंजी हिकु शादी टुटी पई हुई जंहिंमें मूंसां ग़लति व्यवहार थियो हुयो ऐं मूंखे नकली चेक ॾिनो वियो हुयो कि जंहिंजे नज़र में असांखे चोरी जो इल्ज़ाम लॻो ऐं महिलाउनि मूंखे इहो चयो हुयो, तूं 18 सालनि ताईं शोषण सहन कयो आहे त तोखे इहो न करणु खपे। जॾहिं मां देव सां मिलियो हुयमि, इहा सुठी ॻाल्हि हुई कि वरी असां पवित्र आत्मा जे चेलनि सां गॾु अॻियां वधियासीं। वीचारनि सां असां इहा ख़बर न हुई कि उन्हनि प्रार्थना कई हुई। तव्हांखे जंहिंमहिल तव्हांजो दिलि कठोर हूंदो आहे, तव्हांखे ख़बर न पवंदी आहे कि तव्हां छा था कयो। तव्हांखे स्वीकार करण जी बि आदत न हूंदी आहे, तव्हां हमेशह ग़लति सम्झंदा आहियो, तव्हांखे सम्झ में न ईंदो आहे कि तव्हां छा था कयो। तव्हां पाण खे तमामु दुखी करे छॾींदा आहियो। तव्हां पंहिंजे दिलि जी रक्षा न करे सघंदा आहियो, ॿियनि खे दुखी करण जो मौक़ो ॾींदा आहियो ऐं चवंदा आहियो कि तव्हां भलो कयो, पर तव्हां सां बुरो थियो आहे छाकाणि त प्रभु चाहे थो कि तव्हां सां बुरो थिए। पर ईअं न थींदो आहे कि प्रभु चाहे थो कि तव्हां सां सभु सुठो ई थिए। जेको बि प्रभु ॾींदो आहे उहो असांजे सुठे लाइ ॾींदो आहे, पर असां ईअं सोचींदा आहियूं कि प्रभु असां सां गॾु न आहे। तव्हांखे हमेशह इहो सोचणो आहे कि प्रभु तव्हां सां गॾु आहे ऐं उहो चाहे थो कि तव्हां हमेशह ख़ुशि रहो, तव्हांजो दिलि कठोर न थिए, तव्हांजे दिलि में विश्वास पैदा थिए, तव्हां हमेशह ख़ुशि रहो ऐं तव्हां अॻियां वधो पंहिंजे ज़िंदगीअ में। इहो तरीक़ो सुठो हूंदो आहे कि तव्हां माण्हुनि ते विश्वास कयो, छाकाणि त उहो प्रभु जा रूप हूंदा आहिनि। प्रभु चाहे थो कि तव्हां विश्वास कयो ऐं तव्हांखे सुठे तरीक़े सां तव्हां अॻियां वधी सघो, माण्हू तव्हांजी मदद कनि ऐं इंसान जे रूप में तव्हां मसीहा थी करे हुननि जी मदद कयो ऐं अॻियां वधो, छाकाणि त प्रभु तव्हां सां गॾु आहे ऐं प्रभु तव्हां सां जाम प्यारु कंदो आहे ऐं उहो चाहे थो कि तव्हां बि हुन सां जाम प्यारु कयो। तव्हां इन कठोर दिलि सां छुटकारो पाए छॾियो। हा, ऐं मां तव्हांखे हिन ॻाल्हि मां छुटकारो ॾेई सघंदी आहियां, मूंखे विश्वास आहे, छाकाणि त मूंखे इहो चवणो आहे। तव्हांजी रज़ामंदी सां मां इहो करे सघंदी आहियां, उहो दुख जे बारे में। ऐं तव्हांखे जंहिंमहिल माण्हू रोईंदा आहिनि, तव्हांखे ईअं रोअणु खपे। अगरि तव्हां नथा रो त सम्झो कि तव्हांजा दिलि कठोर आहिनि, तव्हां हुन जे बारे में अंदर में दया नथी अचे। मां हमेशह रोईंदी आहियां जंहिंमहिल मूंखे ईअं लॻंदो आहे कि साम्हूं केरु रोए थो, पोइ आमेन। मूंखे न ख़बर आहे कि मां छा थी चवां, पर मूंखे ईअं लॻंदो आहे कि मां सच थी चवां जेको बि चवां थी तव्हांजे साम्हूं। मैं हमेशह इहो ई चाहींदी आहियां कि मां हमेशह पवित्र आत्मा जे मदद सां अॻियां वधां ऐं माण्हुनि जो साफ़ कयां। मूंखे हेॾी कठोरता न वणंदी आहे जेके माण्हुनि में हुजे।
जंहिंजो दिलि कठोर हूंदो आहे उहो दिलि वारा न हूंदा आहिनि, छाकाणि त उनखे इहो लॻंदो आहे कि उहो पथर दिलि आहे ऐं तव्हां माण्हुनि जी मदद न करे सघंदा आहियो। आमेन। प्रभु चाहे थो कि तव्हां हुन जी मदद कयो, पंहिंजो दिलि कोमल कयो ऐं इहो ज़रूरी आहे, तव्हांखे ज़रूरी आहे कि तव्हां उन जी मदद कयो, छाकाणि त मदद सां तव्हांजो दिलि सुठो थींदो ऐं तव्हां अॻियां वधंदव ऐं तव्हांखे अॻियां वधिणो आहे। प्यारी भेनरूं, मां तव्हांखे इन साल स्त्रियुनि जी सभा में अचण जी चुनौती थी ॾियां। ॾिसो, मां हिकु अकेली क्रांति नथी करे सघां, मूंखे मदद खपे। बाइबल में जाम कुझु लिखियलु आहे करुणा जे बारे में, ऐं चङा दफ़ा इहो ई लिखियलु आहे कोमल ठहो, नरम दिलि ठहो। यशायाह 53 जे हिन में यशु जे बारे में इहो ई लिखियलु आहे कि तव्हां हिकु कोमल दिलि वारा आहियो, गुल आहियो हिकिड़ो कोमल, तव्हांजो इहो आहे। भॻवान जे साम्हूं इहो रखियलु आहे। मुंहिंजो वीचार आहे कि केतिरो प्यारो आहे। कॾहिं वारा इहो नियम न वांगुरु इहो करे सघंदा आहियो, धरती ते हिकु गुल वांगुरु। ॾिसो, तव्हांखे नागफनी वांगुरु न थियणो आहे। ऐं तव्हांखे जल्दी गुस्सो अची वेंदो आहे ऐं तव्हांखे ईअं न करणु खपे। हाणे सभु मिली करे चओ आमेन। दिलि जी ॿी अवस्था जंहिंजे बारे में असां ॻाल्हाइण वारा आहियूं उहो आहे दुष्ट विश्वास न करणु खपे। ऐं ख़बर अथव, शायदि तव्हां चाहींदा आहियो कि तव्हां दुष्ट न आहियो ऐं चओ था बाइबल में इहो ई लिखियलु आहे कि मूंसां नाराज़ न थियो। मूंखे हिकु मज़ेदार ॻाल्हि यादि आई आहे। तव्हांखे पवित्र आत्मा खे इहो चवणो आहे, तव्हां विश्वास कंदा आहियो पर इहो जेको दिलि आहे उहो तव्हांजी दिलि जी न ॿुधंदो आहे, छाकाणि त उहो तव्हां ते विश्वास न कंदो आहे। उन जे साम्हूं वारा इहो विश्वास न करणु ॾींदा आहिनि। गिरजे ते तूं आहीं। इब्राहिम 11:16 जे मुताबिक़ विश्वास बिना प्रभु तव्हांखे न मिलंदो। नामुमकिन आहे प्रभु जो मिलणु तव्हांखे, ऐं छाकाणि त तव्हांजो विश्वास ई तव्हांखे खपे ऐं प्रभु तव्हांखे ॻोल्हण लाइ निकिरंदो, छाकाणि त तव्हांजो विश्वास पको आहे ऐं इन जो फल मिलंदो। ऐं तव्हांखे विश्वास करिणो आहे कि प्रभु सुठो आहे ऐं तव्हां सुठा आहियो। तव्हां विश्वास कयो प्रभु तव्हां सां सुठो हलंदव। तव्हां कोशिशि कयो, इहा कोशिशि कयो कि प्रभु तव्हांजे लाइ सभु कुझु करे सघंदो आहे ऐं प्रभु लिखियलु आहे कि तव्हां सां गॾु आहे। ऐं इहो चओ कि शैतान असांखे फल न ॾींदो आहे पर प्रभु असांखे फल ॾींदो आहे ऐं तव्हां इहा शुरूआति कंदव। मां कल्ह प्रार्थना करे रही हुयसि ऐं प्रभु जो इंतज़ारु करे रही हुयसि। उन मूंखे चयो कि कंहिं ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि ऐं मूंखे ॿुधाए तव्हांखे ख़बर आहे त कॾहिं कॾहिं असां सां नंढियूं नंढियूं आत्मिक तस्वीर साम्हूं ईंदियूं आहिनि ऐं असांखे ॾिसण में न ईंदियूं आहिनि। मां स्वर्ग में हिकु तिजोरी ॾिठी ऐं जाम प्रार्थना कई कि मां हुनखे खणी अचां। हिन में छा आहे? प्रभु मूंखे चयो प्रार्थना सां इहो थींदो आहे, जवाबु ॾियण जी बाक़ी आहे। बाइबल चए थो, इन में इहो ई लिखियलु आहे, तव्हांखे विश्वास करिणो आहे, छाकाणि त तव्हांजी प्रार्थना ऐं विश्वास तव्हांजी हिमत वधाईंदो आहे ऐं तव्हांखे अॻियां वधाईंदो आहे। क़रीब 40 सालनि ताईं, पोइ पंहिंजी मौत खां 3-4 साल अॻु हुन प्रभु खे इहो चयो, मां पंहिंजे पाण खे समर्पण कयो। न बीहो, इहो सभु न कयो, इहो ज़रूरी न आहे। तव्हांखे हमेशह ख़ाली प्रार्थना करणी आहे ऐं शुक्र कयो कि तव्हां सां प्रभु तव्हां सां गॾु आहे। मूंखे न ख़बर हुई मुंहिंजे इन खाने में कहिड़ी प्रार्थना आहे। मां भुलिजी वई आहियां कि मूंखे छा करिणो आहे, पर मां इहो चवां थी कि शुक्रगुज़ार आहियां कि तव्हां कमु कयो था। मैं उन जे बारे में थियण जी उमेद थी कयां। वरी उपेक्षा थी कयां कि प्रभु तव्हां सां गॾु आहिनि ऐं उपेक्षाउनि ते तव्हां यादि कंदव कि प्रभु तव्हां सां गॾु आहे ऐं तव्हांखे प्रार्थना करणी आहे। बाइबल में लिखियलु आहे कि प्रभु जो इंतज़ारु कयो। उन में तव्हांजो इहो इच्छा निकिरंदी कि तव्हां उन जी विश्वास कंदव ऐं प्रार्थना कंदव। उन विश्वास ते तव्हां अॻियां वधंदव ऐं तव्हांखे इंतज़ारु करण में मज़ो ईंदो। इन करे असांजे दिलि में विश्वास वधंदो ऐं मूंखे विश्वास आहे त परमात्मा असांखे कुझु बि करे सघंदो आहे ऐं उहो चाहे थो कि असां कठोर दिलि मां निकिरूं ऐं असांजे दिलि में भलाई जो विश्वास अचे। उहो करे सघे, उहो न करे सघे। ऐं गिरजे में वञी करे चवंदा आहियूं कि प्रभु असां सां गॾु ईअं छो थो थिए, असां ईअं छा था कयूं ऐं इहो छो थो थिए ऐं असांखे ईअं न करणु खपे हा।
तव्हां सम्झंदा सभु जा आहियो। जेतिरो तव्हां वधीक विश्वास कंदव तव्हां अॻियां वधंदव। मैत्री 11:2:4 जे मुताबिक़ असांखे उन्हनि वटि वञणु गिर्जे में हिकु नंढे ॿार वांगुरु। हिन ते हुन वक़्तु हिकु नंढे ॿार खे साम्हूं गुज़ारियो, उनखे अचण ते विच में विहारियो ऐं चयो, अगरि तूं इन ॿार वांगुरु न फिरे ऐं न ठहो। ऐं पोइ इहो थियो, विस्तार में बालक खे चई, हे प्रेम सां मूंखे माफ़ कर ऐं मूंखे ॿुधाई सॼे राज्य में प्रवेश न करे सघंदव छाकाणि त तव्हांखे विश्वास न आहे। ॿार हर शइ ते विश्वास कंदा आहिनि ऐं उहा ॻाल्हि ते विश्वास कंदा। उन्हनि सां नासमझ न थियणु खपे, पर दरअसल असां नासमझ आहियूं। विश्वासी हूंदा आहियूं पर त बि विश्वास न कंदा आहियूं छाकाणि त उहो सेखारियो वेंदो आहे कि असांखे सम्झणो आहे असल हालत सुठा हूंदा आहिनि। ऐं मां इहो बि थी चवां कि तव्हांखे इहो करणु खपे, सावधान हुजो। हमेशा असांखे सावधान हुजणु खपे, गॾु माण्हू जी परख रखणु खपे। गिरजे में वञण ते असांखे इहो ई चवणो आहे कि प्रभु असांखे सुठी सीख ॾियो, असां कोशिशि कंदासीं। ऐं मुंहिंजे ख़्याल सां एतिरो धोखो न थिए कि असां में नफ़रत अची वञे, पर असांजे दिलि हमेशा निस्वार्थी हुजे ऐं हमेशा असां धन्यवाद कयूं तुंहिंजी। जॾहिं असांखे दुख थींदो आहे त असां इहो चवंदा आहियूं, लालच थींदी आहे कि बसि थियो, हाणे अॻिते खां असां कंहिं बि कमु न कंदासीं, कंहिं ते अविश्वास न कंदासीं। ऐं असांखे इहो कमु करिणो आहे कि असां हमेशा अॻियां वधूं, प्रभु सां रिश्तो ठाहियूं। प्रभु जे रिश्ते सां असां गिरजे वञी करे ॿारनि जी सेवा कयूं, समाज जी सेवा कयूं। मूंखे विश्वास आहे अॼु हिते जाम माण्हू आहिनि जेके हिन द्वारा ॾिसनि था, टीवी द्वारा ॾिसनि था, ॿिए खे ज़रिए ॿुधाइनि था ऐं उहो चवनि था कि असां अॻियां वधूं ऐं चाहियूं कि तव्हां अॻियां वधो। मां तव्हांजे साम्हूं भिख थी मंगा कि तव्हां ईअं न खाओ, पंहिंजे दिलि खे हमेशा साफ़ रखो, दिलि में कठोरता न विझो, प्रभु सां प्यारु कयो ऐं उहो चाहे थो कि तव्हां अॻियां वधो। तव्हांजे लाइ इहो सभु ज़रूरी आहे। ऐं पोइ लुक पाठ 8 में 11 खां 15 में लिखियलु आहे कि दिलि जी अवस्थाउनि में इहो छो आहे ऐं उन विच में जेको दिलि ॾिनो वेंदो आहे अलॻि अलॻि हिसे में लिखियलु आहे कि दुष्टांत इहो आहे कि तव्हांजे विच में प्रभु जा वचन रस्ते ते किनारे ते विझंदा आहिनि ऐं तव्हांखे इहो ॿुधणो आहे कि प्रभु तव्हांखे छा थो चए, पर शैतान तव्हांखे इहो ॿुधणु न ॾींदो आहे। तव्हांखे विश्वास रखिणो आहे तव्हां कीअं मुक्ति पाईंदा ऐं उहो तव्हांजो मुक्तिदाता आहे ऐं तव्हां सां गॾु आहे। सोचो केतिरा दफ़ा माण्हू इहो चवंदा आहिनि कि प्रभु हमेशा ग़लति कंदो आहे, पर ईअं न थींदो आहे। प्रभु तव्हांजे मन जी हालत सम्झंदो आहे ऐं उहो चाहींदो आहे कि तव्हां कठोरता कढी छॾो। उहो तव्हां सां गॾु आहे ऐं तव्हांजे अंदरि भीतर इहो ई चवंदो आहे कि तव्हां प्यारु कयो, दिलि जी कठोरता खे कढी छॾियो ऐं हमेशा ख़ुशि रहो। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिं करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं।